अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो मेहताब सिंधी। उम्मीद आहे त सभु ठीकु हूंदो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल मेहताब सिंधी ते पहिरियों भेरो आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा। असांखे सब्सक्राइब न करण सां असांजी बजट कोन घटि थींदी, पर हिकिड़ो हौसला अफ़ज़ाई थींदी दोस्तनि जो तुराए थो। जीअं त अॼु जो वीडियो आहे सिंध जे फ़नकारनि जे हिसाब किताब सां। काफ़ी दोस्त ॻाल्हियूं करे रहिया आहिनि त सिंध जे फ़नकारनि जो उरूज ख़तमु थींदो थो वञे। हालांकि उरूज ख़तमु न आहे, उरूज अञा वधियो आहे। कुछ साल पहिरियां TVC दौर हूंदो हुयो, जीअं शमन अली मीराई, मास्टर मंज़ूर, गुलाम हुसैन उमरानी ऐं काफ़ी सारा फ़नकार उन्हनि जो उरूज हूंदो हुयो। तंहिं टाइम मुमताज़ मौलाई त शाइर हो, त उन टाइम जे हिसाब किताब सां CD जो दौर हूंदो। ॻोठाणा माण्हू होटल ते जंहिं टाइम में फिल्म या का कैस्ट ईंदी हुई त ॻोठाणा माण्हू गॾु थी करे होटल ते वञी कैस्ट ॾिसंदा हुआ ऐं गॾु ॿुधंदा हुआ। उन हिसाब किताब सां अॼु जो दौरु हली रहियो आहे। यूट्यूब चैनल, फेसबुक, व्हाट्सअप ऐं उन खां अलावा मेमोरी कार्ड, हर को घरु वेठे कैस्ट पंहिंजी ॿुधे थो। ऐं अॻे खां हींअर हिन दौर जे हिसाब किताब सां ॿुधंदड़ चाहींदड़ घणा हर कंहिं फ़नकारनि जा पंहिंजा पोइ उन हिसाब किताब सां फ़नकारनि जो माण्हू जे नज़रनि में उरूज किरी पियो आहे। छो त वॾे आवाज़ ते पाबंदी आई वई कुझु टाइम पहिरियां, ऐं हाणे वरी इंशाअल्लाह इहो फ़नकारनि जो हिसाब किताब हलंदो रहंदो। जेकॾहिं मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों भेरो आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं शेयर कंदा, त जीअं मुंहिंजे यूट्यूब चैनल ते सुठा वीडियो ॾिसणु न विसारींदा। वॾी महिरबानी।